मज़ो थो अचे बनिन लाइ वनिन लाइ वतन जी हदुनि लाइ हक़नि लाइ वेहण में मज़ो थो अचे लाइक इज़त व एहतराम पेटीएल सिंध जो मरकज़ी डिप्टी जनरल सेक्रेटरी मुंहिंजो भाउ मुख्तियार अहमद सोलंकी साहब लाइक इज़त व एहतराम पेटीएल ज़िले खैरपुर जो सदर मुंहिंजो भाउ मुख्तियार अहमद सुमरो साहब खैर मोहम्मद सुमरो साहब साईं अब्दुल कईम शर साहब संदन कैबिनेट ऐं खैरपुर जे मुख़्तलिफ़ यूनिटनि जा सदूर साहिबान सखर जा उहिदेदारो आम दोस्तो मुंहिंजो सलाम सभ खां पहिरियों ई त मां तव्हां सभिनी दोस्तनि खां माज़रत थो कयां त मां लेट सां पहुतुसि जुमे जो ॾींहुं हो हर जुमे ते मां वटि ख़तमु थींदो आहे मां दोस्तनि खे मजबूरी ॿुधाई उनजी तव्हां खां माज़रत दोस्तो ये पेटीएल जी तंज़ीम उन तंज़ीम जी अहमियत उन तंज़ीम जी क़ुवत उन तंज़ीम जी ताक़त रियासत खे ख़बर आहे सिविल सोसाइटी खे ख़बर आहे रियासत खे ख़बर आहे पाक आर्मी खे बि ख़बर आहे त सिंध जो उस्ताद केतिरो मुतहद मुनज़म आहे हे ई पंहिंजो सखर हुयो जिथे ब्रिगेडियर शफ़ीक साईं मुख्तियार खे यादि हूंदो त चयो त मुल्क में ॿ आम जेके क़ुवतूं आहिनि मुतहद आहिनि हिकु पाक आर्मी मुतहद आहे त ॿी सिंध जो प्राइमरी उस्ताद मुतहद आहे वो आहे त मोह कढनि था मौत जहिड़ा मसइला मोह ॾियनि था ज़िंदगीअ जा हौसला फ़ैसिला क़िस्मत असांजा छा कंदी पाण ई पंहिंजा कंदासीं फ़ैसिला खैरपुर ज़िले जे उस्तादनि जो बीएड पास प्राइमरी उस्तादनि जे HSC प्रमोशन उस्तादनि जो हक़ आहे काफ़ी ॾींहंनि खां वठी ठरी मीरवा जा उस्ताद मुख़्तलिफ़ तालुकनि जा उस्ताद मां सां बि फ़ोन ते राब्ते में आहिनि उन्हनि पर्सनली तौर ते मां ॾे बि व्हाट्सअप में दरख़्वास्तूं मोकिलियूं तव्हां दोस्तनि जो इहो जाइज़ मसइलो जंहिंखे खैरपुर ज़िले उस्तादनि जे जाइज़ मसइले खे मथे खयो आहे खैरपुर ज़िले इन ते खीरूं लाणियूं मां डिवीज़न जी हैसियत में तव्हांखे एतमाद थो ॾियारियां त असां डायरेक्टर साहिब सां जेकॾहिं अव्हां दोस्त इजाज़त ॾियो त हितां ॿिनि जा 3 माण्हुनि जी 5 माण्हुनि जी कमेटी ठाहे असां हुन सां मिलूं मुलाक़ात कयूं इनशाअल्लाह ताला तव्हांखे ख़बर आहे त पेटीएल पंहिंजो केस रोडनि ते बि खटंदी आहे पंहिंजो केस पेटीएल टेबल ते बि खटंदी आहे इनशाअल्लाह ताला पाण असांजो भाउ आहे उस्ताद जो पुटु आहे इनशाअल्लाह ताला हो तव्हां असां सभिनी उस्तादनि खे इज़त ॾींदो मान ॾींदो पंहिंजो मसइलो हल थींदो जेकॾहिं मसइलो हल नथो थिए त पोइ बकौल साईं खैर मोहम्मद जे त पोइ दमादो मस्त कलंदर जेकॾहिं तव्हां दोस्त मुतफ़िक़ आहियो त तव्हां कमेटी डायरेक्टर सां मिले त हथ मथे खणी फ़ैसिलो ॾियो ईअं न चओ मुख्तियार जो फ़ैसिलो साईं खैर मोहम्मद जो फ़ैसिलो सिकंदर जदूं जो फ़ैसिलो मुंहिंजो आकिल जो फ़ैसिलो कुल कुल पाण उस्ताद आहियूं दोस्त आहियूं ॿाहिरि आहियूं तव्हां सभिनी दोस्तनि हथ मथे खणी फ़ैसिलो ॾिनो हाणे कमेटी बि तव्हां दोस्त पाण ज़िले सदर अनाउंस करे ज़िले सदर पाण कमेटी अनाउंस करे असां उते वञी इनशाअल्लाह ताला पंहिंजो केस रखूं था ऐं मूंखे तवक आहे मूंखे पक आहे त असांजो केस मज़बूत आहे केस हाराए इन जा